इमरान खान ते हमले ख़िलाफ़ PTI जे सॾ ते जुमे नमाज़ खां पोइ मुल्कगीर मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू थी वियो। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद जी शाहराहुनि ते माण्हू गॾु थियण लॻा त पुलिस खेनि छिड़ विछड़ करण जी कोशिश कई। इस्लामाबाद जो फैज़ाबाद इंटरचेंज चकरिन सबबि मैदान जंग जा मंज़र पेश करण लॻो। पुलिस पारां मुज़ाहिरीन ते शैलिंग कई वई ऐं मुज़ाहिरीन बि जवाब में पथराव कयो। पेशावर, कोयटा, मुल्तान ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाजी रैलियूं कढियूं वयूं। लाहौर में गवर्नर हाउस आॾो मचिरियल माण्हुनि पारां टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं ऐं कुझु माण्हू गवर्नर हाउस जी गेट ऐं भितियुनि ते बि चढ़ी विया। मचिरियल माण्हुनि पारां गवर्नर हाउस जे गेट आॾो बि बाहियूं ॾिनियूं वयूं। कराची में PTI जे कारकुननि पारां शाहराह फैसल वटि मुख़्तलिफ़ हंधनि ते धरना हणी रोड ब्लॉक करण जी कोशिश कई वई, पर पुलिस शैलिंग करे मुज़ाहिरीन खे छिड़ विछड़ करे छॾियो। पुलिस जी शैलिंग दौरान एक शैल लगन सबब PTI जो MPA राजा अजहर जख्मी थी पियो। पुरअमन लोग हैं, पुरअमन हैं कि पुलिस हमारी है बेचारी, लेकिन गुलाम किसी और की है। SSP साउथ के खिलाफ इंशाल्लाह कानूनी कार्रवाई कराऊंगा।